जय झूलेलाल दोस्तों। बहिराणे साहिब सां गॾु असां खणंदा आहियूं गुजी देग, जंहिंखे असां कुन्नी बि चवंदा आहियूं। त जेॾी महिल बहिराणो साहिब परवान कबो आहे त इहा गुजी देग कीअं परवान कजे, जाम ॼणनि मूंखां पुछियो आहे। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि इहा देग कीअं परवान कजे। ॾिसो, बिना ॾिसण जे देग खे परवान कबो आहे हिन तरह, ऐं जेका इच्छा हुजे उहा चइजे ऐं पोइ देग परवान कजे। या कीअं ठाहिजे इन जो वीडियो मां पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां। उन जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे, त ज़रूर चेक कजो। बिना ॾिसण जे मां इहा देग जेका आहे परवान करे रही आहियां, और ॻाल्हाइबो न आहे। जेॾी महिल देग परवान कबी आहे और गॾु हुन सां गॾु इन बासण में जल खणी अचिबो आहे ऐं इन जल जो छंडो जेको आहे घर में हणबो आहे। हिन रीति इहा गुजी देग जेका आहे परवान कबी आहे। आयो लाल सभई चओ झूलेलाल।